कश्मीरी अॻवान यासीन मलिक जे घरवारी मशाल मलिक चयो आहे त भारत वालर कश्मीर में मुसलसल इंसानी हक़नि जूं भञकड़ियूं करे रहियो आहे। कराची हाई कोर्ट बार में तक़रीब खे ख़िताब कंदे मशाल मलिक चयो त एनिमी प्रॉपर्टी एक्ट तहत कश्मीर जी मिल्कियतुनि ते बि कब्ज़ा कया विया आहिनि। संदसि चवण त कश्मीर जो केस वठण लाइ मज़बूत कानूनी जदोजहद करणी पवंदी। अमां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त कश्मीरी अॻवान यासीन मलिक जी घरवारी मशाल मलिक चयो आहे त भारत वालरल कश्मीर में मुसलसल इंसानी हक़नि जूं भञकड़ियूं करे रहियो आहे। कराची हाई कोर्ट बार में तक़रीब खे ख़िताब कंदे मशाल मलिक चयो त एनिमी प्रॉपर्टी एक्ट तहत कश्मीरियुनि जी मिल्कियतुनि ते बि कब्ज़ा कया विया आहिनि। संदसि चवणो त कश्मीर जो केस वठण लाइ मज़बूत कानूनी जदोजहद करणी पवंदी। अहम ख़बर खां अव्हां खे आगाह कंदा हलूं त कश्मीरी अॻवान यासीन मलिक जी घरवारी मशाल मलिक चयो आहे त भारत वालरल कश्मीर में मुसलसल इंसानी हक़नि जूं भञकड़ियूं करे रहियो आहे। कराची हाई कोर्ट बार में तक़रीब खे ख़िताब कंदे मशाल मलिक चयो त एनिमी प्रॉपर्टी एक्ट तहत कश्मीरियुनि जी मिल्कियतुनि ते बि कब्ज़ा कया विया आहिनि। संदसि चवणो त कश्मीर जो केस वठण लाइ मज़बूत कानूनी जदोजहद करणी पवंदी।